ख़ास में ख़बर मां ॾियूं सिंधड़ी मां झुड़बी भरिसां घर जी भित ढहण सबबि माउ ऐं धीउ मलबे हेठां दॿिजी फौत थी वियूं। तव्हांखे ॿुधायो नाज़रीन, घर जी भित ढहण सबबि 45 वरनि जी चंपा कोल्ही ऐं 3 वरनि जी धीउ मलबे हेठां दॿिजी फौत थी वियूं आहिनि। ख़बर मां असां शेयर कयूं पिया, सिंधड़ी मां झुड़बी भरिसां घर जी भित ढहण सबबि माउ ऐं धीउ मलबे हेठां दॿिजी फौत थी वियूं आहिनि। घर जी भित ढहण सबबि 45 वरनि जी चंपा कोल्ही ऐं 3 वरनि जी धीउ मलबे हेठां दॿिजी फौत थी वियूं। तफ़सील मालूम कयूं था सिंधड़ी मां असद शर खां। जी असद शर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाजी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ सिंधड़ी भरिसां दिलबर थाणे जी हद झुड़बीअ जो ॻोठु आहे, मोहम्मद अली मेमण ॻोठु। उन में जेको आहे सो शाम जे वक़्तु दीवार किरण सबबि जेको आहे सो माउ 45 वरनि जी चंपा ऐं 3 वरनि जी जेका धीउ हुई अनीता, उहे दॿिजी वियूं। जॾहिं त अनीता मौक़े ते ई फौत थी वई, जॾहिं त उनजी माउ चंपा खे जेको आहे सो सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि नियो वियो, त उहा बि रस्ते में फौत थी वई। सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि में ज़रूरी कार्रवाई बाद लाश जॾहिं घर पहुतो त कोराम मची वियो। उन हवाले सां दिलबर महर पुलिस ॿुधायो त पुराणी भित हुई, जंहिं मानी पचाइण दौरान उहा जेका आहे इन कुटुंब जे मथां किरी पई, जंहिं सबबि जेको आहे सो माउ ऐं धीउ मौक़े ते ई जेका धीउ महिरबानी जी। जाम शुरू